हिते फॾो थींदो, फसाद थींदो त जीअं माण्हुनि जे अटेंडेंस ते असरु पए जेको आहे। पर सिंध सॼी ॾिठो, सॼी मीडिया शायदि आहे त उते लखनि जे तइदाद में माण्हू गॾु थिया। उते को बि इशू कोन हो। सभिनी माण्हुनि जो इहो ई हिकिड़ो नारो, न खपे न खपे पाकिस्तान न खपे। ऐं अञा बि जेकॾहिं केरु अहिड़ी ॻाल्हि करे पियो त उहो कंहिंजे चवण सां फ़र्क़ु नथो पए। मिसाल तौर जिस्कम के अहिड़े इशू ते निकिती आहे जंहिंमें मुतालबो शामिल आहे, पाकिस्तान खां मुतालबो आहे, मां फलाणे माण्हू खे आज़ादु कयो या फलाणी ही शइ हीअं कयो या हीअं कयो। छा आज़ादी पसंदि तंज़ीम स्टेट खां जेका दुश्मन आहे उन खां मुतालबो करे सघे थी या इहो दुरुस्त आहे? मां सम्झां थो त तव्हां असांजे जेकॾहिं जलसनि में शरीक थिया हो कॾहिं, साईं जी सालगिरह खां वठी जेके बि नंढा वॾा असांजा वॾा जलसा थियनि था, उते जिस्कम कॾहिं बि मुतालबो न आहे। असांजा दोस्त एजेंसियूं खणी अगवा करे वयूं आहिनि, गुम आहिनि, असीं हुनजे लाइ एहतजाज रिकॉर्ड कराईंदा आहियूं।